यार समझ जाए बाबा साईं बेफिक्र रहो। मां बंदूक के ईअं ॾिसी भॼंदो आहियां जे कां गुलेरीअ खे ॾिसी भॼे। डर मुझे नज़र न गया तो कया है न पूरो। अरे जुड़िया ये तो तोखो में बुज़दिल निकतो। अबे ड्राइवर बड़ा दो है। चंगा बोले बाबा साईं पोइ सिकंदर खे फोन कयो त हू मुराद खे जबरन साईं वठी पहुची वञे। हेॾे कर मोबाइल ॾे। वठो बाबा साईं। हेलो सिकंदर साहब। हुकुम क्यों मूसा खान? सिकंदर साहब मुराद खे आजाद कराइणो आहे। मुराद खे? जी मुराद खे। या न मथां भलाई छो? तू भलाई खे छॾ हमरा के वठी सुबुह जो पहुची वञजांइ ऐं तू पंहिंजी मिठाई वठी वञजांइ। ठीकु आहे मूसा खान पहुची वेंदुसि। अॼु खां पोइ या तो मामा खे पाण सां गॾु रहणो पवंदो या पोइ हुनखे चइजे त हू पंहिंजे पूरे बंदोबस्त सां। कमाल खान हिकु ॿ चोट आयनि त पाण ई सुधरी वेंदा। हूअं बि हू असांजे ज़ोर ते आहिनि छो त हुननि खे ख़बर आहे मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर। हेलो ये आया सा यार कुर्बान जी खबर। दिल पर वन वन वनी अकबर सां मिली हकीकत पुछी अच त खबर पवे त खानो जी गैर मौजूदगी में मुझे यारन मता क़यामत कह केराया। मुझे समझ में तो पुलिस जो छापो लगो बाकी कहीं हणा या का खबर ना। पर जेकॾहिं पुलिस जो छापो नाहे लॻो ऐं विचा कंहिं ॿिए कम कयो आहे त पोइ उनखे कानू खर दिमाग़ जे कहर सां केर भी बचाए न सघंदो। दिलबर केर भी बचाए न सघंदो। हा ठीक आहे खानू अॼु ई मां अकबर सां मिली हकीकत पुछा करे थो अचां। त पोइ वन दिलबर वन अकबर सां मुलाक़ात करे शाम ताईं वापस अची मूंखे ॿुधाए त खानूअ जी गैर मौजूदगीअ में
मुझे यार जा पेर कह कढाइन बंद बसड़ी अंबड़ जवानी ही त असांजी ही हीअं जो घुमंदियूं हुसे त ज़मीन पई धुॾंदी हिते त वारनि जो चोटो अखे हुई छा हीअं चवंदी त हीअं ॾांद जी अखिया सिर ॾे ख़ैर हुजे बाहि लॻाई मो आहे काॾो काहे आयो आ आधारो सासी वरितो वठमि सोच में त वांदो वठांदो घुमंदो जे सासी हूंदो त उन लाइ गाह मुठे वञी करे ॾिस रत रती आहे वधी पवंदो खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे पर ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो घर जे लाइ कुझु सोचो अथई हा मूं त सोचियो ई कोन्हे को बाक़ी सॼी उमिरि तो घर हलायो आहे बाबा हाणे विढ़ण खे छॾियो वञी गाह मुठ करे अच त खारायूंसि अवाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध आधारियो माल मां काए आया हाणे गाह मुठो वञी तव्हां करे अचो वञो खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे रुगो इहो त ॿुधाए त इहो ॾिनू कहे थई अरे गुलाम कादर खे चयो हम त वठी ॾे उन वठी ॾिनो हाणे मूर हो खणंदो बाक़ी मुनाफ़े में अधु अधु हाणे इहो गुलाम कादर बि मुनाफ़ो खाईंदो खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे रुगो बचायो अचे घर ॿियासि थी काहे त वञी पीड़ीअ ते खपाए अचे खेरा अरे छा पई सोचे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे छा सोचींदसि बस इहो ई पए सोच में त हिन हिक सासीअ मां छा थींदो के ॿ टे त काहे अचे हा अरे गुलाम कादर चयो त अॻी पीड़ीअ ते ॿिया पाॾा बि वठी ॾींदोसांइ अम्मा जे ईअं मुनाफ़े ते माल चारियूं त बि गंज थी वेंदो छो नड़ी अंबड़े छो न जे पिण ईअं ई माल काहे पियो ईंदो त पोइ पाण ई गंज थी पवंदा ओ गोह मूं त हाणे सोचे छॾियो आहे त बसि हाणे ईअं ई वापार कंदुसि बसि पोइ बाबा सुखियो टुकुर ज़रूर खाईंदासूं खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे पर हाणे वञी को गाह जी मुठ करे अचो पर जे गाह करे न पहुतो आहे न त पोइ मानी कोन मिलंदई हा वञा तूं खोग गोह लॻी वेठी आहे गोह हाय हाय शहज़ादो त ॾिस तो जंहिं वटे में पाणी पीए उन में पाणी न पीजे हे भी माण्हू आहे बोलो निकरण जी कर वञी मूसा खान खे चओ त हाकिम खान चयो आहे त अमजद असांजी क़ैद में आहे जेकर जल्द जी न मिलंदो त अमजद जो तव्हांखे लाश बद कोन ईंदो बाबा साईं पर किथां ईअं न थी वे त मूसा खान वाले छिते थी ऐं मेपू लड़ा ॾे वञनि ओधर ते माण्हू तूं बेफ़िक्र थी हलियो वञ हींअर तुंहिंजी वार खे बि तव न ईंदो छो त उन्हनि जो हमराह असां वटि केरु आहे उन ई करे हू ॿाराणी न कंदा त मां अमजद जी खल पुठी तां लाहे छॾींदुसि इहो हाकिम खान जो तोसां वाइदो आहे वाइदो इन करे चवां थो त मोटरसाइकिल कढी न्यापो ॾेई ऐं जल्द मोटर जी कर बाबा साईं हुकुम है तुसारा हुन ॾिस भले ईअं आयोसि ओधर बाबा साईं सिकंदर अचण में त देर कई आहे छो बाबा के तो मां निकिरी चुको आहे 10-15 मिंटनि खां वधीक देरि न लॻंदसि तेसि ताईं भला बाजी खे वठी अचो न न ॻाल्हि न सिकंदर अचे थी वञे उनखां पोइ बाजी खे ज़ाहिर कंदासीं
तव्हांजो हमरा मूसा खान। तव्हांजी वॾी महिरबानी सिकंदर साहब, वॾी महिरबानी। तव्हांजो वात ज़रूरु मिठो कराइबो। मिठाई मोकिले ॾिजो मूसा खान, फिलहाल मां तकड़ो आहियां, हलां थो। सब सराय हाणे ख़बर पवंदी आचर खे, हाणे ख़बर पवंदी आचर खे त मूसा खान जो वीर कौड़ी हर ते पेर आहे, कौड़ी हर ते पेर। तो चई त अमजद असांजे कैद विया ऐं कमाल खान वारा विया आहिनि आचर ॾांहुं अमजद खे आज़ाद करण लाइ।
हाणे ख़बर नथी पए मोलू, हाणे ख़बर नथी पए त सचो केरु आहे ऐं कूड़ो केरु आहे। बाबा साईं थोड़ी देर च ख़बर पहुंची वे सही कूड़ा केरे सच्चा केरे उधर ते कंड खोले ॿुध बोलू, जेकॾहिं कमाल खान वारा अमजद खे वठी आया त पोइ हितां तुंहिंजो लाश वेंदो, लाश। मूसा खान मेकू मारण इतला आसान कोनी, आखिर में दिलावर खान दा कमदारा उधर ते। न मोलू न, मां रोक जा सौदा कंदो आहियां, रोक जा। पोइ तोखे ख़बर पवंदी त ओधर केतिरी थी महांगी पए। अमजद किथे आहे? बाबा साईं ये जेको निभागो मज़हर आहे न, मज़हर इहो वञी आचर जे पिड़ चयो ऐं आचर असांखे अमजद एवज़ मज़हर जो बूथ ॿधे ॾिनो। मूसा खान हुण तुसां मेकू ॿुधायो त कूड़ा केरे त सच्चा केरे उधर ते। अॼु खां पोइ मां तुंहिंजे ओधर जो खातो हमेशा लाइ बंदि करे थो छॾियां। मुझे मैक न हथ गद जेकर में को थोड़ा रंडा भया न त नंढा रेशम जद को ये चीर छोड़े सही उधर ते। हा मुजीब छो तो कमजोर माण्हू खे मारे हथकड़ीस। मैं हुण हलदा पिया मूसा खान 2 ॾींहं दी मोहलत वे वरी तुसां सोच घिनो नत अमजदा लाश मिल सके, लाश। बाबा साईं ही छा चइयो, छा चइयो? ही अमजद खे आचर न पर हाकिम खान वारनि अगवा कयो आहे ऐं हिन वक़्तु हू उन्हनि जे क़ैद में आहे। पोइ देर छा जी बाबा साईं? घुरायो पुलिस फोर्स ऐं हिन वक़्तु ई चढ़ाई कयो दिलावर खान जे ॻोठ मथां। ॿाहिरि नथी कमाल खान, ॿाहिरि नथी। पुलिस जी चढ़ाई सां को फ़र्क़ु न पवंदो। जेकॾहिं अमजद खे वापसि मोटाइणो आहे त पोइ दिलावर खान सां ॻाल्हियूं कबियूं। जेकॾहिं अमजद दिलावर खान वारनि वटि आहे त पोइ आचर असां सां इहो धोखो कीअं करे वियो? आचर मौक़े मां फ़ाइदो वठी वियो आहे। बाबा साईं सॼो कमु हिन जो आहे। हिन आचर सां सॼियूं सचियूं कयूं हूंदियूं त असां हुनखे कहिड़े कम लाइ घुरायो आहे? बाबा साईं इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? तव्हां हिते चयो त मामा अमजद आचर जी क़ैद में आहे, पोइ मां खणी हुनखे ॿुधायो त कहिड़ो ॾोह थी पियो? बस हाणे बस इहे वाचूं बंदि कर त चीरे न विझाए। हाणे छा सलाह आहे कमाल खान? सलाह वरी कहिड़ी मुजीब? निकिरण जी करत हली इन हाकिम खान सां मिली अचूं। न कमाल खान न, एतिरो जल्दी न। सुभाणे सभु गॾिजी हलंदासूं ऐं पुछंदासूं दिलावर खान खां त हू असां सां कहिड़ी दुश्मनी पियो विहाए, छो जो हुनखे शायदि ख़बर न आहे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अरे पोदा सकरे में जादू में कुछ कोन थींदी तो साप दादी से तो कल ताई कदे। अरे ठयो घणो दाना न थी खैरा जसर ॾेखार हुजे। अब आई हो मो खगो आजो 12 महीने ईद ते बि साबुण सां पाण कोन वेंचे, उहो वरी कुहे खे वेंजारींदो साबुण सां। बाबा हाणे घणो माइटियो अथेस, हाणे छॾीस वञी गाह करे अच, बाक़ी खाली वेंजाण मां पेट कोन धर बस। अरे अम्मा तू सॼो ॾींहुं खटले चढ़ी वेठी आई, जे वञी को गाह जी मुठ करे ईंदी कोन मिले ही कोन वींदी आहे। न न दादे गोत में औरत जो वञण बा ज़रूरी न आहे। असां वॾा खूनी माण्हू गेज त मथे ते चढ़ी वञे त कुतर करे चढ़ी वञे। खैरा जसर ॾेखार हुजे। अब जेड़ी गैरत थई
त पोइ पाण वञो न वञी का गाह मुठ करे आ त सासी खाए मूंखे केतिरो था चओ था पोइ वठी आयो आहे त पाणे करे ईंदो माण्हुनि खे मिंट करे आ धारो माल बि वठी अचां गाह बि करे अचां एॾो लाचार मूंखे बि कोन्हे को वञी गाह कयां हा तूं वञो वञी माल वठी अच गाह मां पढ़ी करे ईंदुमि ॾिसां जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न पोइ सुभाणे खां ई वठी मां माल वठी ईंदुसि ऐं मुंहिंजो माल तव्हां ॾिसिजो ख़ैर आहे जे सिर ॾे ख़ैर हुजे सुभाणे जी ॻाल्हि खे छॾियो सुभाणे जी ॻाल्हि खे अॼु जी सोचो त हे वेचारो सासी छा खाए छा वधी छा खाईंदो घर में सुकल मानी पई हूंदी ॾियो त खाई कंदो अथव अड़े अब्बा सुकल मानी हुजे त किने मोए खगे खे न ॾियां हल रे पोइ घर में सुकल मानी बि नथो छॾे वॾी भला बुख आहे अरे नथो चवाए न वञी तो मथे ते चढ़ंदो हा बी त मां तुंहिंजी खल लाहियां थो बी तम त तो बंदाल थी वियो आहे